अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान जा माण्हू जॾहिं बालाज खान वटि पहुता त बालाज आपे मां निकिरी वियो ऐं हुन जेको आहे त मंठार खे इजाज़त ॾेई छॾी आहे त शेरदिल खे हाणे तूं मुंहुं ॾींदे, छो त हिननि खां कमु चढ़ी वियो आहे। ऐं जेको आहे मंठार जांच कंदे कंदे जेको आहे उन माण्हूअ ताईं पहुची वियो, जेको हुननि जो माण्हू शेरदिल जेको आहे त ॿधी वियो वण में। उनखे आज़ादु कराए जेको आहे त वठी आयो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॾसूं त जेको आहे त बालाजी खान पुलिस खे हुकुम करे छॾियो आहे त शेरदिल लाइ जेको आहे त धरती ड्रामो करे छॾियो ऐं शेरदिल जे लाइ जेको आहे त खुलुम करे खड़ो करे छॾियो। पुलिस जेको आहे त पंहिंजी जांच जूच में लॻी पई आहे ऐं जेको आहे त वरियल खान जे ॻोठ में वञी करे ऐं जेको आहे त हर हर जेको अटैक करे थी शेरदिल जे मथां। पर शेरदिल हुनखे न मिलियो। शेरदिल जा मासात जेके हुया त उहे माना रिश्ते वारा जेको आहे त वठी पुलिस वञी लाकअप कया आहिनि। ऐं शेरदिल खे जॾहिं इहा ख़बर पई त मुंहिंजा जेके त माइट जेको पुलिस खणी ॿधी वई आहे त हू बि आपे मां निकिरी वियो ऐं जेको आहे त पंहिंजे चाचे खे चवणु लॻो त हीउ ॾिसी थो बालाज खान जो ज़ुल्म, अञा तूं चवीं थो त बसि करे विया, हाणे कॾहिं बि बसि करे न वेंदुसि, छो त हीउ बालाज खान जा ज़ुल्म जॾहिं असां ते वधी वेंदा त असां जेको आहे त कुझु बि न करे सघंदासीं। पर जे बालाज खान जे ज़ुल्मनि जो थॾे ते असां जवाबु ॾिनोसीं त हू असां सां विड़ी कोन सघंदो। त शेरदिल जेको आहे त शींहं जी दिलि रखंदड़ आहे ऐं हू कॾहिं बि जेको आहे त बालाज खान खे बख़्शे कोन कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राणी जेको आहे त मंठार सां पंहिंजो नातो ख़तमु करे चुकी आहे ऐं मंठार खे चई चुकी आहे त हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो रिश्तो प्यार ऐं मोहबत वारो न पर नफ़रत वारो रहंदो, छो त तूं माना इंसान जी दिलि नथो पाली, तोखे पथर जी दिलि आहे ऐं पथर जी दिलि वारे सां मां कॾहिं बि पंहिंजी माना ज़िंदगी जोड़े नथी सघां ऐं तोसां मां प्यारु नथी करे सघां। राणी जेको आहे त खुलम खुला जेको मंठार सां रिश्तो ख़तमु करे छॾियो। हीअ हुई असांजी अपडेट। उमेदु आहे त हीअ अपडेट तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।